जय झूलेलाल। पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर द्वारा पीएन बजाज जो कयो वियो भव्य स्वागत त ख़बर बिलासपुर मां आहे त हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर द्वारा सिंधी धर्मशाला जूना बिलासपुर में सम्मान समारोह कार्यक्रम आयोजित कयो वियो। रात्रि 8 वॻे पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री पीएन बजाज जो ढोल बाजे ऐं आतिशबाजी सां गॾु प्रथम आगमन ते भव्य स्वागत कयो वियो। कार्यक्रम की शुरुआत भगवान झूलेलाल जन जी फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। कार्यक्रम के मुख्य अतिथि श्री पीएन बजाज, प्रकाश ग्वालानी, विनोद मेघानी, मोहन जैसवानी, डीडी आहूजा, मोहन मोटवानी हुआ। आयल सभिनी अतिथि गणन जो पंचायत के पदाधिकारियों और सदस्यन द्वारा गुलन की माला पाराई करे गुलदस्तो ॾेई करे स्वागत किया वियो। कार्यक्रम में सभी अतिथिन पांजा पांजा विचार व्यक्त किया, जैमें प्रमुख आहिनि प्रकाश ग्वालानी। उन्हनि चयो त पंचायत छा थींदी आहे इहो मूंखे न पतो हुयो, छो त उन समय मां पंचायत न वेंदो हुयुमि। जॾहिं पंचायत में वञणु लॻियुमि ऐं अध्यक्ष ठहियुमि त मूंखे पतो पियो त पंचायत छा थींदी आहे। पंचायत जे माध्यम सां कंहिं तरीक़नि सां समाज जी सेवा कई वेंदी आहे, छा छा ज़िम्मेदारियूं हूंदियूं आहिनि। असां सभिनी खे कुझु समय कढी करे समाज लाइ पंचायत लाइ ॾियणु घुरिजे। डीडी आहूजा चयो त सेंट्रल पंचायत जा माण्हू तव्हां खां अलॻि न आहिनि, तव्हां जे विच जा ई माण्हू आहिनि। सेंट्रल पंचायत तव्हांजी ही पंचायत आहे। हर पंचायत जो रजिस्ट्रेशन थियणु घुरिजे ऐं उन्हनि जो हिकु अलॻि संविधान ठहणु घुरिजे। ऐं समाज में कई अहिड़ियूं कुरीतियूं हुयूं जेके तव्हां सभिनी जे सहयोग सां दूरि कयो वियो आहे ऐं जेके बचियल आहिनि कुझु कुरीतियूं उन्हनि खे बि दूरि कयो वेंदो। समाज में एकता, भाईचारा, आपसी प्यार ठहियलु हुजे ऐं वधे, हिन लाइ भी कार्य योजनाऊं ठाहियूं वेंदियूं। मोहन जैसवानी चयो त पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर हमेशा पंहिंजे नाम जे अनुसार सुठा कम करे अथी, आदर्श कम करे अथी ऐं हिन जे कारजनि खे ॾिसी करे अन्य पंचायतियूं ऐं सेंट्रल पंचायत भी अनुकरण कंदी आहे। आख़िर में भाई पीएन बजाज चयो त जंहिं तरीक़े सां अॼु मूंखे तव्हांजो प्यार, आशीर्वाद ऐं सम्मान मिलियो आहे त उन सां मां तव्हां जो सभिनीनि जो आभारी आहियां। मां कॾहिं न सोचियो हुयो त तव्हां सभु मूंखे एतिरो ज़्यादा प्यार ॾींदव। तव्हांजे हिन प्यार मूंखे अहसासु करायो आहे त असां सभु हिकु आहियूं ऐं समाज जे हित लाइ सुठा कार्य कीअं कया वञनि इन जे बारे में भी कार्य योजनाऊं ठाहियूं वेंदियूं ऐं ॾाढो जल्द समाज लाइ हिकु हॉस्पिटल ठाही वेंदी, जंहिंमें कई सारियूं सुविधाऊं भी हूंदियूं, ग़रीबनि लाइ निःशुल्क हूंदियूं ऐं अन्य कई अहिड़ा कार्य आहिनि जेके तव्हां सभिनी सां गॾु मिली करे सहयोग सां पूरा कया वेंदा। तव्हांजो सहयोग प्यार मिलियो आहे, अॻिते भी इन ई तरह सहयोग मिलंदो रहंदो। आख़िर में पंचायत जा अध्यक्ष श्री श्याम हरियानी श्री पीएन बजाज जो शाल ओढ़ाई करे श्रीफल ॾेई करे सम्मान कयो। संचालन सचिव कालू जैसवानीअ कयो। आभार व्यक्त पंचायत जा अध्यक्ष श्याम हरियानी कयो। कार्यक्रम जे आख़िर में स्वल्पाहार जी व्यवस्था कई वई हुई। हिन पूरे कार्यक्रम खे सफल ठाहिण में पंचायत जा अध्यक्ष श्याम हरियानी, सचिव गुरबख्श जसवानी, श्रीचंद टहल्यानी, नंदलाल चौधरी, मोहनलाल चंदवानी, पुरुषोत्तम हरिरामानी, मनोहर आहूजा, गोवर्धन मोटवानी, सुरेश सिदारा, राकेश चौधरी, विजय दुसेजा, गोविंद दुसेजा, हीरालाल सिदारा, राजेश माखीजा, कमलेश वाधवानी, ग्वालू पाहूजा, आनंद लालवानी, सुनील बहरानी, विनोद लाल चंदानी, सुरेश टहल्यानी ऐं अन्य माण्हुनि जो सहयोग रहियो। जय झूलेलाल।